अॼु न ओताकुन में था तालब तंवारीन, आदेसी उथी विया मड़ियो मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। मोहरो माड़ी ॻोठ हाजी मोहम्मद सलाह मिसराणी खां प्यारो भाउ बहितरीन लेखक शहज़ादो मिसराणी ताज़ो ई विछड़ी वियल पंहिंजे भाउ शेर मोहम्मद मिसराणी जी यादि में पंहिंजा अहसास हिन तरह लिखे थो। हा राजा भाउ, रिश्ता त सभई अज़ीज़ हूंदा आहिनि, पर के रिश्ता जॾहिं ज़िंदगीअ मां वेंदा आहिनि तॾहिं हर तरफ़ सुञ ई सुञ नज़र ईंदी आहे। हा, ईअं ई असांजो प्यारो भाउ शेर मोहम्मद मिसराणी, जेको हिकु महबूब माण्हू हो, नंढे तोड़े वॾे सां प्यार ऐं मोहबत सां पेश ईंदो हो। यारनि ऐं दोस्तनि जो दादलो, पंहिंजे प्यारनि सां गॾु घुमणु फिरणु कचहरियूं करणु। असांखे को बि पतो न हुयो त असांजो प्यारो शेर मोहम्मद मिसराणी असांखे ईअं ई जुदायूं करे वेंदो। संदसि जनमु 1982 में थियो। 2001 में बाबा साईं वॾी धाम धूम सां खेसि शादी कराई। 2005 में अलाह पाक ख़ुशी नसीब कई ऐं अदा खे हिकु पुटु अब्दुरऊफ़ ॼाओ। माशाअल्लाह, उहो बि हाणे जवान आहे ऐं जवान पुट खे पंहिंजो पीउ ईअं छॾे वेंदो। 2018 में असां भाइरनि खे अलाए त कंहिंजी नज़र लॻी वई। बसि थोरी ॻाल्हि ते असां पाण खां धार थी वियासीं। रिश्ता नाता त कोन था टुटी सघनि। चवंदा आहिनि त लठ ऐं पाणी जुदा नाहे थींदो। असांजो दिलियूं त गॾु हुयूं, बसि घर धार थी विया। हर भाउ पंहिंजो कमाइण ऐं खाइणु लॻो, पर असांजो गॾियल ट्रैक्टर हुयो। 2023 में कणकनि जी तयारी जा ॾींहं थिया त ड्राइवर न पियो मिले ऐं असां असांजे प्यारे भाउ खे चयो त अदा पंहिंजो ट्रैक्टर गॾियल आहे, कुझु ॾींहं तूं ट्रैक्टर हला। जीअं वरी को ड्राइवर हथु थियो त पोइ गाॾी हुनखे ॾींदासीं। महीनो 2 लॻातार भाउ ट्रैक्टर वाहींदो रहियो। असांखे को बि पतो न हुयो त 14 तारीख़ 11 महीनो 2023 जो उहो अभागो ॾींहुं, जंहिं ॾींहुं असांजो प्यारो भाउ गाॾीअ ते अची रहियो हुयो त हिकु चाढ़ीअ तां लहंदे संदसि गाॾी कल्टी थी पई ऐं हू असांखां हमेशह हमेशह लाइ मोकिलाए वियो। मार पवे ए मौत तूं अणमुदाए तो आएं, मार पवे ए मौत तूं अणमुदाए तो आएं, घाई अहिड़ा घोट जिन जी वेल न हुई वञण जी। असांजे प्यारे भाउ जी अञा वञण जी वेल न हुई। अञा त हुन सां ॻाल्हियूं करणियूं हुयूं, खोड़ सारियूं कचहरियूं करणियूं हुयूं। असांखे कहिड़ी ख़बर त ईअं असांखे अकेलो करे रुआरे हलियो वेंदो। बसि ईअं ई पोइ 15 तारीख़ 11 महीनो 2023 ते हज़ारे अखियुनि जे लुड़कनि सां हज़ारे अखियूं आलियूं हुयूं। ज़ारो क़तार यार ऐं दोस्त रोई रहिया हुआ, पर 15 तारीख़ 11 महीनो 2023 ते उहो हमेशह हमेशह लाइ मिटीअ माउ हवाले थी वियो। सच पुछी राजा भाउ त पंहिंजा तोड़े परावा सभई ज़ारो क़तार रोना हा। असांजो प्यारो भाउ वॾो सोट अदा नसीर, जेको असांजो मौसन क़ाबिल इज़त, असांजे भाउ लाइ ज़ारो क़तार रोअण लॻो हुयो। दोस्त अब्दुल वाहिद उगाई, भेण जी गोहराम मिसराणी, हिदायतुल्ला वाजिद, अली नवाज़, एहसान मोहम्मद अज़ीम ऐं फ़रीद। बसि कहिड़नि जा नाला खणी कहिड़नि जा खणा, सभई भाउ लाइ ज़ारो क़तार रुना। पर भाउ त अहिड़े पार वियो जितां अॼु ताईं को बि वापसि नाहे वरियो। बसि हाणे त हुन जूं ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि, यादगिरियूं रहिजी वियूं आहिनि, जेके जीअ खे झोरे विझनि थियूं। मूंखे हिमत न आहे, हौसलो न आहे त पंहिंजे प्यारे भाउ
शेर मोहम्मद जी यादि में छा लिखां। अॼु असां भाइर ऐं शहज़ादो मिसराणी ऐं मुंहिंजो ॿियो भाउ शेर दिल मिसराणी पंहिंजे विछड़ी वियल भाउ शेर मोहम्मद मिसराणीअ खे यादि करे ज़ारो क़तार रोई पऊं था। ऐं आउं पंहिंजे प्यारे भाउ शेर दिल खे भाकुर पाए दिलासा ॾियां थो त अदा दिलि वॾी कर, रब जी रज़ा आहे। बसि शायदि लिखियो इहो हो असांजो प्यारो शेर मोहम्मद मिसराणी, जंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं ई एतिरा हुया। बसि धणी दर दुआ आहे त रब पाक उनखे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए ऐं असां पोइरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलोड़ वियो हलियो, तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलोड़ वियो हलियो। हाणे अची तूं छा कंदे